नाज़रीन, हैदराबाद में डॉक्टर निसार मेमण जी रूह के ईसाले सवाब पहुंचाइण लाइ ताज़ियती मेड़ाको ऐं सेमिनार कोठायो वियो, जंहिं दौरान डॉक्टर निसार मेमण जी ख़िदमतनि ते पिण रोशनी विधी वई। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे सलीम अलाह जी हीअ रिपोर्ट। तव्हांखे ख़बर आहे त डॉक्टर निसार तव्हां प्रेस वारनि खे ख़बर आहे त असां जेके बि इंटीरियर में कैंप्स लॻाईंदा हुआसीं, ग़रीब माण्हुनि जा जेके ऑपरेशन कंदो असां गॾु हूंदा हुआसीं, तव्हां प्रेस वारा बि असां सां गॾु हूंदा आहियो। मां चवां थो लाड़ जो अहिड़ो को शहर कोन्हे जिथे डॉक्टर निसार कैंप न हूंदी। हू पंहिंजी औलाद जो बि एतिरो ख़्यालु कोन कंदो जेको पंहिंजे मरीज़नि जो ख़्यालु कंदो हो, ऐं हू हिन जहिड़ो इंसानु पैदा कोन थो थी सघे। हुन में हर का ख़ूबी हुई, दोस्तीअ जो सचो हूंदो, डॉक्टरी जो सचो हूंदो, मरीज़नि सां सचो हूंदो। पंहिंजो घर जो बि कमु छॾे पहिरियों मरीज़नि जो कैंपुनि ते पहुचंदो, ॿ टे ॾींहं लॻो पियो हूंदो। कॾहिं हुन माण्हू शिकायत न कई, न कॾहिं चई मां थकिजी पियो आहियां यार हाणे छॾियो। हर जाइ ते जिथे हुनखे चवंदा हुआ वञी कैंप लॻाईंदो। ऐं बसि हाणे माण्हू कुझु कोन थो करे सघे, रब जे आॾो त हर को माण्हू जेको आहे सो कुझु करे कोन सघंदो, पर बहरहाल असां ज़िंदगियूं जेसिताईं आहे तेसिताईं निसार खे यादि रखंदासीं। हिकिड़ो इदारो हुयो ऐं सिंध जो फिलंथेरेपिस्ट हो, सिंध जो ईदी हो, जंहिं 1,75,000 ऑपरेशन कया, मुफ़्त में ऑपरेशन कया। अहिड़ो सिंध जी तारीख़ में न हूंदो। मां हुकूमत सां मुतालबो कंदसि कि हिन वफ़ाक़ी हुकूमत सां, सिंध हुकूमत सां, कि निसार साहब के अवॉर्ड ॾिनो वञे, प्राइड ऑफ परफॉर्मेंस अवॉर्ड ॾिनो वञे, ऐं हिन जो नालो कासमाबाद जी कंहिं शाहराह ते रखियो वञे। असां ॿई MBBS में गॾु दाख़िल थियासीं ऐं निसार न सिर्फ़ु हिकिड़ो सुठो डॉक्टर हो, हिकिड़ो मसीहा हो, पर हिकिड़ो तमामु नफ़ीस क़िस्म जो इंसानु हो, हमदर्द हो। हुनजी दिलि हमेशह ग़रीबनि जे लाइ धड़कंदी हुई ऐं बेपनाह उन्हनि जेको आहे उन्हनि ग़रीबनि जी ख़िदमत कई। बेपनाह कैंपूं हुयूं, रिमोट एरिया में, इस्लाम कोट हुजे, उमरकोट हुजे या मथे नओं वञिजे, पर उहो हमेशह रातियूं जागी करे बि ॾींहं जो बि पाण पतोड़े पंहिंजे हणा वणा उन्हनि जो न सिर्फ़ु ऑपरेशन कंदो पर उन जी मदद बि कंदो। ऐं सम्झां थो अहिड़ा इंसान पैदा थियणु हिन सदी में त तमामु थोरा इंसान पैदा थिया आहिनि। डॉक्टर निसार हिकु इंसान दोस्त माण्हू, हुन सॼी ज़िंदगी माण्हुनि जी ख़िदमत कई ऐं ईअं सम्झो त सवनि जे तइदाद में उहे माण्हू जेके पंहिंजे लाइ ॿियनि जा मुहताज थी वेंदा हुआ, उन्हनि खे नूर जो तोहफ़ो ॾेई हिकु रोशन दुनिया ॾेखारी। नमाज़ूं ई पुर चङो कमु, पर ॿियो को फ़हम जो पसी पिरी खे उहे जेको ॿियो कमु सो भाउ में ॾिठो कैंप जे हवाले सां। हूअं त तमामु भाउ जी जेके बि ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे त असां फॉलो कयो, पर भाउ पंहिंजे हिसाब सां अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो पेशेंट जे लाइ ऐं मरीज़नि जे लाइ जेको मतिलबु ईअं सम्झो छपर छांव हो।